विनायक वृंदा विपिन बांके बिहारी लाल की जय। ओम सर्वश्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की जय। जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। श्याम सुंदर भगवान की जय। जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। परम पूज्य शहनशाह सतगुरु बाबा मंगनदास साहिब की जय। श्री अमरलाल महाराज की जय। वरुण देव महाराज की जय। नमः पार्वती पतये हर 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 हर। आयो लाल सबई चो ताड़ियों बजाए झूले 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 लाल। ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। हरि ओम। बोलो वृंदावन बिहारी लाल की। परम पूज्य दादा JP वासवानी साहिब की जय। अचो साथ संगत जी अज जो जेको पावन ॾींहुं आहे उन ॾींहुं धरती माता भी खुश थींदी आहे जंहिं ॾींहुं कंहिं संत महात्मा जो अवतरण थींदो आहे। संत महात्मा जेके थींदा आहिनि साध संगत जी उहे भी संसार में ईंदा आहिनि असां भी संसार में ईंदा आहियूं पर फ़र्क़ु कहिड़ो आहे ख़बर अथव? असां संसार रूपी खूह में किरी पवंदा आहियूं और संत महात्मा दया करे करुणा करे असांखे संसार रूपी खूह मां कढण जे लाइ ईंदा आहिनि हा न। तंहिंजे करे ॾाढो वॾो फ़र्क़ु आहे। संत न होते जगत में तो जल मरता संसार। चौ हरि राम। तो असां बारंबार परम पूज्य दादा जन के प्रणाम था कयूं। अॼु उन्हनि जो विशेष प्राकट्योत्सव आहे जन्मोत्सव आहे 2 अगस्त ऐं उन्हनि धरतीअ ते अची करे हज़ारनि हज़ारनि लखनि माण्हुनि खे जिंदगी जीअण जी कला सेखारी नरकनि ॾे वञण खां बचायो भगवान जी भक्ति सेखारी मन में दया करुणा सेखारी। चओ हरि राम। असां धर्म कंहिंखे सम्झंदा आहियूं थोड़ो घणो असां पूजा पाठ अर्चन कयोसीं धर्म थी वियो न। धर्म बीठो कंहिं ते आहे ख़बर अथव? जीअं मकान बीहंदो आहे हेठि नींव ते त अहिड़ी तरह सां धर्म जी नींव कहिड़ी आहे मूल आधार कहिड़ो आहे? दया धर्म का मूल है। धर्म कंहिं ते बीठो आहे? दया ते बीठो आहे। यादि रखो
असां रोज़ झोली फैलाए करे अची ऐं भगवान खे चवंदा आहियूं प्रभु दया कर दया कर दया कर। भगवान चवनि था तूं त पहिरियों दया कर। तूं जीवन खे कटे खाई थो वञे ज़बान जी थोड़ी स्वाद जे लाइ, उनजो जीवन समाप्त थो करे। तूं दया नथो करे ऐं तोखे दया खपे। चओ हरे राम हरे कृष्ण। इन करे पहिरियों दया कर। श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद। सभई चओ श्री कृष्ण गोविंद। अच्छा सभिनि खां पहिरियों 2 मिंट हरि नाम कीर्तन में असां खोइजी वञूं साध संगत जी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम। भाई कौन बाबा ईश्वर दास। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सभी चो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम
कृष्ण चंद्र की जय। संत चवंता प्या जब दया धर्म नहीं मन में तो मुखड़ा क्या देखे दर्पण में। अज जो सत्संग असा दादा जेपी वासवानी जन जे श्रद्धा समर्पण में करे रहा हूँ। इन करे अज जो सत्संग शाकाहार ते करुणा भावना दया भावना ते रहे। ठीक है, चो हरि राम। ॾिसो भाई, असांजा दादा जेपी वासवानी केवल अकेला न तरिया। संत अकेला कभी भी भगवान ॾे न वेंदा आहिनि। उन्हनि खे दया ईंदी आहे, करुणा ईंदी आहे कि मां ॿियनि खे बि दुखनि जे बाहि खां कढां। त जेके जेके संतनि जे साम्हूं निकट ईंदा आहिनि उहे तरी वेंदा आहिनि। जेके उन्हनि जे वचन जो पालन कंदा आहिनि, पोइ चाहे परते बि हुजनि, उहे बि तरी वेंदा आहिनि। चओ हरि राम। असांजा दादा जन 100 साल तक लगभग धरतीअ ते अमृत बाटींदा रहा। तव्हांखे जानकारी हूंदी 2 अगस्त अॼु जे ॾींहुं उहे धरतीअ ते आया ऐं पंहिंजो जीवन भक्तीअ में, सेवा में, करुणा में, उपकार में लॻायो। पूरो जीवन भर उहे सत्संग सां जुड़ियल रहिया। चओ हरि राम। 150 त उन्हनि पुस्तक लिखिया। घणा? 150। कंहिंखे चइबो आहे? असां जीवन में 150 किताब पढ़ी न सघंदा आहियूं। 150 त उन्हनि सुंदर सुंदर ज्ञानवर्धक हिकु हिकु पुस्तक में जीवन दर्शन अहिड़ा सुंदर। ऐं उन्हनि खे सात संगत जी 1998 में सुंदर हिकिड़ो अवार्ड मिलियो, जंहिंखे चवंदा आहिनि यू थॉट पीस अवार्ड। यानी उन शांति क़ाइमु कई, प्रेम सेखारियो, करुणा सेखारी। उन्हनि जे केवल वचन जो पालन करे हज़ारे हज़ारे माण्हू मांसाहार बंदि करे छॾियो, नरक वञण खां बची पिया। चओ हरि राम। ॾिसो भाई, चवनि था दया धर्म का मूल है। धर्म दया ते बीठो है। ठीक है। जब दया धर्म नहीं मन में, मुखड़ा क्या देखी दर्पण। अगर तुझे मन में दया कोने तो कंहिंखे तो ॾिसे। तू पंहिंजो चेहरो ॾिसण जे लायक भी न आहे। तोखे तो आईनो भी न ॾिसणु खपे। एॾे क्रूर कराल, एॾे कठोर माण्हूअ जो चेहरो ॾिसंदे अञा तोखे विघन लॻंदो। पहिरियों मन में दया भर। भगवान के निर्दयी माण्हू न वणंदा आहिनि। चओ हरि राम। हरे कृष्ण हे हरे, श्री कृष्ण गोविंद। संत सदा आत्मिक रूप में हूंदा आहिनि। अॼु बि उहे आहिनि। तॾहिं त ॾिसो जाते काथे शाकाहार दिवस मल्हायो वेंदो आहे। असांजो नंढो सो गांव चकरभाटा छत्तीसगढ़ में, उते भी रैली निकिरंदी आहे। उते भी माण्हुनि खे असां ख़ुदि सत्संग कयो आहे उन्हनि जे शाकाहार दिवस ते, ऐं प्रेरणा कई आहे संगत खे। ऐं कई माण्हुनि नॉनवेज शाकाहार अपनायो आहे ऐं मांसाहार जो त्याग कयो। चओ हरे राम। तव्हां अगरि थोरो बि ध्यानु ॾींदव न, थोरो सी बि अगरि असांजे अंदरि विवेक अचे, सुमत अचे, त माण्हूअ खे लखे रुपया जो त उहो मांसाहार न करे सघंदो। मांसाहार केरु कंदा जंहिंखे ज्ञान कोन्हे। दादा जेपी वासवानी जन खां कंहिं पुछियो, प्रश्न कयो, उन्हनि जा ॾाढा सुंदर प्रश्नोत्तर थींदा अथव त मांसाहार करण में छा बुराई आहे? असांजी रुचि आहे। छा आहे जानवर असांजे लाइ न बणिया आहिनि? चओ हरि राम। दादा जन त दादा जन खे ॾाढो दुख थियो। उन्हनि पंहिंजे गुरुजन जी उदाहरण ॿुधायो त इहो सुवालु असांजे गुरुजन खां बि थियो। त उन्हनि छा जवाबु ॾिनो? चयूं कुझु समय पहिरियों जॾहिं देश विश्व विकसित न थियो हो, तॾहिं आदमखोर प्राणी बि हूंदा। नंढनि नंढनि ॿारनि खे मारे करे खाई वेंदा। चवंदा हिन जो मांस ॾाढो सुठो आहे। उन्हनि खे ॾिसी करे माण्हू भॼण लॻंदा, चवंदा आदमखोर आयो आहे। त छा उहो सुठो कमु कंदा? चई न, बिल्कुलु ख़राबु। त चई असांखे बि त ईअं चवंदा माण्हू, हे जानवर खोर आयो आहे, पशु खोर आयो आहे। असांखे ॾिसी बि त प्राणियुनि जे मन में अहिड़ी दुर्भावना ईंदी हूंदी न वीचारनि जे।
लेकिन हिकिड़ी ॻाल्हि असां भुलिजी वेंदा आहियूं कि हिकु हिकु कर्म जो असांखे फल भोगणो पवंदो आहे। तव्हां गरुड़ पुराण पढ़ंदव त कांपण लॻंदव, भुली करे बि पाप न करे सघंदासीं। श्रद्धा श्रद्धा त कंपलसरी आहे भक्ति मार्ग में, श्रद्धा ऐं विश्वास है न। श्रद्धा सां पढ़ंदव न त कोई मांसाहार करे न सघंदो। इहो कोई तरीक़ो आहे? पंहिंजे लाइ दया चाहियूं, हर तरह जो सुख चाहियूं, और ज़बान जे थोरे से स्वाद जे लाइ कंहिंजो जीवन ख़तमु करे छॾियूं। जानवर जी खून जी बूंदियूं जेतिरी धरतीअ ते किरंदियूं उन हिकु हिकु बूंद जो हिसाबु थींदो अथव। हिकु हिकु खून जी बूंद में हज़ार हज़ार साल नरक भोगणा पवंदा आहिनि उनखे। माण्हू छा चवंदा आहिनि, असां कटियूं थोरी था, उहो पाप त कसाई ते लॻंदो। कसाई छा चवंदो आहे, मां थोरी नथो खावां, पाप त खाइण वारे ते लॻंदो। तव्हांजे सोचण सां थोरी न दुनिया हलंदी। महाभारत में लिखियलु आहे, भीष्म पितामह चवनि था 6 ॼणनि ते पाप लॻंदो। हिकिड़ो कटण वारो, ॿियो खाइण वारो, टियों खणी अचण वारो, चौथों रधण वारो, पंजो अनुमति ॾियण वारो त अॼु पार्टी कई वञे, छो हरे राम। ऐं 6 माण्हू जेको आहे तयारु थियण वारो या धन ॾियण वारो जेको इन सां मिले थो पए। इन्हनि 6 ते बराबरि पाप लॻंदो आहे। प्यारा, हिसाब किताब त वॾनि वॾनि खे ॾियणो पवंदो आहे। भीष्म पितामह श्री कृष्ण भॻवान खे चए थो, मुंहिंजो कहिड़ो दोष आहे जो मां तीरनि जी सेजा ते सुम्ही पियो आहियां। मां त पूरो पिछलो जन्म ॾिठो आहे, कई जन्म ॾिठा आहिनि। भॻवानु चवनि था घणा जन्म, 77 जन्म। चवनि था अञा हिकु जन्म पोइ ते वञो 78 जन्म में। उन में तव्हां राजा हुआ, वञो पिया त हिकिड़ो नांग साम्हूं अची वियो, खणी करे तव्हां उनखे उछलायो, उहो कंडनि ते वञी किरियो। पंहिंजे हथ सां तव्हां उन्हनि खे कंडनि ते फेकियो, अॼु उन जन्म जो फल आहे। गुरु नानक देव महाराजनि जा सुपुत्र बाबा लक्ष्मी चंद साहिब जन थिया, जेके कॾहिं शिकार करे आया त साम्हूं असांजा भॻवान श्रीचंद्र महाराज वेठा। उन्हनि में एॾी करुणा, एॾी दया हुई कि कंहिं जीव ते सवारी बि न कंदा। उन्हनि जो सेवक हूंदो बाबा कमलिया साहब, उन सां गॾु हलंदा त उन्हनि जा नेत्र भरिजी आया। छा चयऊं बाबा श्रीचंद साहिब, ध्यान सां ॿुधिजो। चवनि था, भाई तव्हां हे छा कयो आहे? कि साईं शिकार कयो आहे। शिकार कंदा आहिनि क्षत्रिय, ही शिकार कंदा आहिनि, पर तव्हांखे ख़बर आहे इन जो हिसाब किताब ॾियणो पवंदो आहे। तव्हां त शिकार कयो आहे, हिननि जीवन जो कहिड़ो ॾोह जंहिंखे तव्हां मारियो? इन्हनि खे बि जीअण जो अधिकार आहे। असां कंहिंखे जीआरे नथा सघूं त कंहिंखे मारींदासीं कीअं? हक़ीक़त में चाहे जीआरे बि सघो तॾहिं बि मारण जो अधिकार कोन्हे बिना कारण जे। ऐं मतां सोचो, हाणे कहिड़ा शब्द चया, ध्यानु ॾेई ॿुधिजो। बाबा श्रीचंद्र साहिब जन पंहिंजे भाउ खे लक्ष्मी चंद साहिब जन खे चवनि था, मतां सम्झो त मां गुरु नानक देव जो पुटु आहियां त मूंखे हिसाब किताब न ॾियणो पवंदो। बोलो जगत गुरु श्रीचंद्र भगवान की, बोल गुरु नानक देव की, बाबा लक्ष्मी चंद साहिब की। नीण भरिजी आया। हाणे मां छा कयां? हाणे हिसाब ॾियो। ओॾी महिल ई घोड़े ते चढ़ी आहे माता जन, यानी उन्हनि जी धर्म पत्नी गॾु, नंढो सो बालक 2 साल जो, उहो बि गॾु। उनजो नालो बाबा धर्मदास। उनखे बि घोड़े ते चढ़ी उॾामी आकाश। बाबा श्रीचंद साहिब जन चयो, अरे नंढे बालक खे काॾे था वठी वञूं? उहो त वीचारो निर्दोष मासूम आहे, उनखे गॾु छो था वठी वञूं? लेकिन उहो त उॾामी वियो। तॾहिं असांजा भॻवान श्रीचंद्र महाराज साक्षात शिव स्वरूप, उन पंहिंजी बांह लंबी कई, बांह एॾी लंबी कई जाते पक्षी बि न पिया वञी सघनि, एॾो ऊचो उॾामी आहे। ऐं उहा बांह उते पहुती बाबा लक्ष्मी चंद साहिब वटि, ऐं उन हथ मां आवाज़ आई, ब्रह्म ज्ञानी सदा निर्लेप, जैसे जल में कमल अलेप। ब्रह्म ज्ञानी हर जगह ते, हर समय ते व्यापक हूंदा आहिनि। वो कोई संसो न कजो, हथ मां आवाज़ कीअं आई? हथ मां आवाज़ आई, भाई लक्ष्मी चंद हिन बालक खे छो था वठी वञो? इहो मूंखे ॾियो, इनखे मां संभालींदुमि। तॾहिं उन जे बाबा जन जे हथ में बाबा लक्ष्मी चंद साहिब जन उहो बालक ॾिनो। उहो धीरे धीरे हेठि लाथो ऐं उनजो पालन कयो। हाणे जंगल में खीर काथूं अचे त जगत गुरु श्रीचंद्र महाराज जे चरणनि मां खीर जी उत्पत्ति थी, चरण जे आंगूठे में, जंहिंसां उहो पी करे ॾाढो जल्दी हृष्ट पुष्ट बलिष्ठ ऐं वॾो थियो।
त हाणे ॿुधायो तव्हां गुरु नानक देव जे सुपुत्र के भी हिसाब किताब ॾियणो तो पए, भीष्म पितामह के भी हिसाब किताब ॾियणो तो पए भाई। गंधारी माता है न जैसा 100 पुट कौरव मरिया, उन्हें भी हिंसा कई 100 जीवन जी, उन्हें भी हिसाब किताब ॾियणो पियो। त पोइ असां तव्हां केरु थींदा आहियो? अगर चाहो तो असां खुश रहूं, प्रसन्न रहूं, सुखी रहूं, दया खपे त ॿियनि ते दया करण शुरू कयो। चो हरि राम। दया चाहिए तो दया करते रहना। चो न भाई, चवंदो तो याद रहंदो। दया चाहिए तो दया करते रहना। दया चाहिए तो दया करते रहना। खुशी चाहिए तो खुशी देते रहना। खुशी चाहिए तो खुशी देते रहना। हरि चाहिए तो भजन करते रहना। चाहिए तो भजन करते रहना। हरि चाहिए तो भजन करते रहना। हरि चाहिए तो भजन करते रहना। तू संतों से मिलके जतन करते रहना। संतों से मिलके जतन करते रहना। न रखना तमन्ना कभी इस जहाँ की। न रखना तमन्ना जगत जहाँ में। न रखना तमन्ना कभी इस जहाँ की। न रखना तमन्ना कभी इस जहाँ की। वो जैसे रखेंगे शुक्र करते रहना। वो जैसे रखेंगे शुक्र करते रहना। कभी तो मिलेंगे वो बाके बिहारी। कभी तो मिलेंगे वो बाके बिहारी। इसी चाह में तो गुजर करते रहना। में तू गुजर करते रहना। दया चाहिए तो दया करते रहना। दया चाहिए तो दया करते रहना। खुशी चाहिए तो खुशी देते 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 रहना। आहा, जेको ॾींदो उहो ई त वापसि ईंदो। धरती माता खे हिकु ॿिज ॾींदा आहियूं असां त वण मिलंदो आहे। हाँ वाह बिल्कुल बिल्कुल हाँ वाह। असांजा बाबा जन दादा जी पी वासवानी जन क्षमा दिवस भी मनाईंदा, असां भी मनायो आहे हुते, हा न। त क्षमा परमो धर्म है, क्षमा वॾो धर्म आहे, कंहिंखे माफ़ करे छॾणु, हा न। त तव्हांजी बि अगरि कोई कंहिंजी भावना आहे त हिन मुंहिंजो अनिष्ट कयो आहे, हिन मुंहिंजो ख़राबु कयो आहे, त 2 मिंट असां मौन तव्हांखे धारण कराईंदासीं, हा न। पंहिंजी बि क्षमा घुरिजो भॻवान खां, हा न। ऐं ॿियो तव्हांजो कंहिं अपराध कयो आहे त दिलि सां उनखे बि चइजो प्रभु क्षमा कनि। असां केरु थींदा आहियूं क्षमा करण वारा? त दातार जंहिं मूंसां सही न हलियो आहे, मुंहिंजो अनिष्ट कयो आहे, भूले भटके जाने अनजाने जंहिं मूंसां बुरो व्यवहार हलियो आहे, उन ते बि कृपा कजो, हा न। प्रभु असांखे माफ़ कयो, चओ प्रभु असांखे माफ़ कयो, प्रभु असांखे साफ़ कयो। साफ़ यानी असांजो मन निर्मल थिए, असांजी मेरी चादर उज्जवल थिए, अहिड़ी कृपा थिए, हा न। त 1 मिंट केवल नेत्र बंद करे तव्हां भॻवान खे प्रार्थना कयो। ऐं जेके
जेके भी असांजे जीवन में कुछ घटनाऊं थियूं त प्रभु सब ते कृपा थी, सब जा अपराध कर्म क्षमा थियनि। तव्हांजे शरण आहिनि। हरि ओम। बोलो वृंदावन बिहारी लाल की। ॿुधायो भाई, जीवन त असांजो कोई अपराध भी न कयो आहे। हाँ, मासूम निर्दोष जीव, उन्हनि कहिड़ो अपराध कयो आहे? जंहिंखे माण्हू खाई वेंदो आहे, जीअरो कटे खाई वेंदो आहे, केॾो निर्दयता सां उन्हनि जी हिंसा थींदी आहे। क्षमा बड़न को चाहिए, छोटन के उत्पात, कहो विष्णु क्या घट गयो, जो भृगुमारी लात। हाँ, चओ हरि राम। वशिष्ठ महाराज जो नालो ॿुधो हूंदव। गुरु राम भगवान जी जा भी गुरु थियनि। उन्हनि खे 100 पुट हूंदा हुआ। विश्वामित्र महाराज उन्हनि सां वैर कंदा हुआ। उहे राजा हुया, तपस्या करे ब्राह्मण पिया थियनि चाहे। उन्हनि अची करे 100 पुट उन जा मारे छॾिया। तॾहिं बि अंदरों वैर न वियो। हिकु ॾींहुं राति जो गुरु वशिष्ठ महाराज खे मारण जे लाइ वॾी कुल्हाड़ी खणी आया, वॾो हथियार खणी आया ऐं लिकी करे ॾिसण लॻा। भई पहिरियों ॾिसां काथे वेठा आहिनि, त जीअं कन लॻाए ईअं ॿुधण लॻा त आवाज़ पई अचे। गुरु वशिष्ठ महाराज पंहिंजी धर्म पत्नीअ सां ॻाल्हाइनि पिया। चओ हरि राम। चवण लॻा, देवी ॾिस त केॾी न चांड्रो की राति आहे। हाँ, केॾो न वातावरण ॾाढो सुठो आहे। माण्हू या त निंड कंदा आहिनि या त भोग कंदा आहिनि, लेकिन धन धन भाई विश्वामित्र, आहा, जेको वीचारो तपस्या करे रहियो आहे। इहो कंहिं चयो? गुरु वशिष्ठ महाराज। ऐं केॾी महिल चयो अकेले में एकांत में अधु राति जो। कंहिंखे था चवनि? पंहिंजे धर्म पत्नीअ खे। ऐं जंहिंजी तारीफ़ था कनि पिया त धन धन विश्वामित्र जो अहिड़ी चांड्रो की राति में सुख नथो वठे, निंड नथो करे, त उहो वीचारो तपस्या करे रहियो आहे भगवान जी। केॾो केॾो महान आहे। ऐं ॿाहिरि कुल्हाड़ी खणी करे उनखे मारण लाइ केरु आयो आहे? विश्वामित्र आयो आहे। ऐं जो ॿुधई त हे अकेले में मुंहिंजे पीठ पीछे मुंहिंजी प्रशंसा करे रहिया आहिनि ऐं मां इन्हनि खे खंजर खणी मारण आयो आहियां। ओहो, आत्मग्लानी थी। गहरी चोट लगी अंतःकरण में, हृदय ते चोट लगी, ठक सां उहो अची करे कुल्हाड़ी हेठि किरी पई। रोए जो जारो जार आवाज़ ॿुधी करे वशिष्ठ महाराज ॿाहिरि आया, चरणनि ते किरी पियो, चरण पकड़े वरितई। चई, मां कॾहिं बि तव्हांजे बराबरि न पहुची सघंदुमि। मूंखे माफ़ी ॾियो, क्षमा कयो, क्षमा कयो। मुंहिंजे अंदरि केॾी बुराई आहे, केॾो क्रोध आहे, केॾो वैर आहे, ऐं तव्हां उन जी तारीफ़ था कयो जंहिं तव्हांजा 100 पुट मारे छॾिया। मां कॾहिं ब्रह्म ऋषि न ठही सघंदुमि, ब्राह्मण न ठही सघंदुमि। तॾहिं वशिष्ठ महाराज कंधो पकड़े उनखे खणी गले लॻायो ऐं चयो, आओ ब्रह्म ऋषि, हाणे तूं ब्रह्म ऋषि ठही वियो। कमाल। उते ई उनजो सॼो अंतःकरण गंगा वांगुर पवित्र थी वियो, साफ़ थी वियो। सभु उनखे माफ़ करे छॾियो। अॻिते हली जी खे वठी आहे, राम जी जा कुल गुरु ठहिया ऐं राम सां गॾु विया। राम जी शादी उन्हनि कराई जनकपुर में। तव्हां कथा ॿुधी आहे। कमाल आहे। क्षमा करणु एॾो वॾो धर्म आहे। द्रौपदी माता जा 5 पुट अश्वत्थामा मारे छॾिया।
श्री कृष्ण भगवान सां गॾु अर्जुन विया ऐं उनखे पकड़े करे वठी आया ऐं द्रौपदी माता जे साम्हूं रसियुनि सां ॿधी करे अश्वत्थामा खे पेश कयूं। ॿुधाए हाणे छा कजे हिन सां? हे तुंहिंजे 5 ॿारनि जो हत्यारो आहे। ऐं जीअं अश्वत्थामा खे माता द्रौपदीअ ॾिठो त हीअं हथ जोड़े करे भाव सां रोई करे प्रणाम करणु लॻी। भीमसेन चए थो देवी तूं नथी सम्झे, सुञातो न अथई छा? अरे अश्वत्थामा अथई जंहिं असांजे 5 पुटनि खे मारियो आहे। चई हा सुञाणा थी। तव्हांखे अश्वत्थामा थो नज़र अचे, मूंखे त गुरु द्रोणाचार्य था नज़र अचे। पुट जेको हूंदो आहे पिता जी आत्मा हूंदो आहे। तव्हां हिन जी रस्सियूं खोलियो, हे त वंदनीय आहिनि, पूजनीय आहिनि। इहो ॿुधी करे भॻवानु कृष्ण रोअण लॻा। युधिष्ठिर महाराज जा नेत्र सजल थी विया। अर्जुन महाराज चवण लॻा मूंखे सम्झ में नथो अचे छा करणु खपे। भीमसेन चए थो तव्हां सभु बि छॾे छॾियो पर मां त हिनखे ज़रूरु मारींदोमांसि। नकुल सहदेव चवनि था प्रभु ॾाढी कठिन परिस्थिति आहे। अर्जुन चवनि था छा करणु खपे, असांखे सम्झ में नथो अचे। तॾहिं श्री कृष्ण भॻवानु चवनि था मां ई इहो शास्त्रनि में लिखियलु आहे कि ब्राह्मण खे कॾहिं मारणु न खपे ऐं पापी अत्याचारीअ खे कॾहिं छॾणु बि न खपे, हा न। तॾहिं अर्जुन सम्झी विया भॻवान जो चवणु, तुरंत हुनजी मणी कढी वरितऊं ऐं उनखे ॿाहिरि करे छॾियऊं। यानी ब्राह्मण जो अपमान बि हत्या जे बराबरि आहे। त द्रौपदी माता 5 पुटनि जे हत्यारे खे क्षमा कयो। जॾहिं उन्हनि खां पुछियो पांडवनि त तूं उनखे कीअं क्षमा कयो, त चवनि था ॿारनि जे मरण जो जेको दुख थींदो आहे उहो मूंखां पुछो माता खे केॾी चोट लॻंदी आहे। मां उन्हनि जी माता आहियां। मूंखे जेको दुख थियो आहे पंहिंजे ॿारनि जो, मां नथी चाहियां त हिन जे माता खे बि दुख थिए। अश्वत्थामा जी जेकी माता आहे न कृपी गौतमी, उनखे बि इहो दुख न थिए जेको मूंखे थियो आहे। तंहिंजे करे हिनखे क्षमा कयो। चओ हरे राम। ऐं असां आहियूं की जीवन खे मारींदा था वञूं, हत्या कंदा था वञूं। भागवत में 28 नर्क विशेष लिखियल अथव। हिकिड़ो नर्क अथव रूरू नाले जो, महारौरव नर्क। जेके मांसाहार कंदा आहिनि, नशो कंदा आहिनि न, उन्हनि खे कई जीव अची करे कचो खाईंदा आहिनि। उन्हनि खे यातना शरीर मिलंदो आहे। हा यादि रखिजो, उहे मरंदा आहिनि लेकिन वरी जीअरा थी वेंदा आहिनि ओॾीमहिल ई। हिकु इंसानु पंहिंजे जीवन में हज़ारनि जीवन खे खाई थो वञे त हिकु बार हिसाब किताब थोरी न बराबरि थींदो मरण सां। चओ हरे राम। जेके माण्हू नशो कंदा आहिनि, शराब पीअंदा आहिनि, ध्यानु ॾेई ॿुधो भाई, उन्हनि खे कहिड़ो फल मिलंदो आहे ख़बर अथव? श्रीमद भागवत महापुराण 5 स्कंद 26 अध्याय पढ़ी ॾिसो। यमदूत लोह गरम कंदा आहिनि। लोह खे ईअं तपाए तपाए गरम कंदा आहिनि जीअं न बादाम शेक हूंदो आहे न, तीअं उहो ॻरी वेंदो आहे लोह, भयंकर आग खां बि गरम। ऐं उन पापीअ जे जेके दारू पीअंदा आहिनि, शराब पीअंदा आहिनि या गुटका खाईंदा आहिनि, तमाकू या जेके बि कंहिं तरह जो नशो कंदा आहिनि, उन्हनि जी छातीअ ते पेर रखी करे ऐं उहो गरम गरम जेको ॻरियल लोह हूंदो आहे उनखे मुंहं में ठूसे करे पीआरींदा आहिनि। पी शराब पीअंदे नशो कंदे वठि। 5 पापनि में हिंसा ऐं इहे अथव शराब पीअणु, नशो करणु। यादि रखिजो। हालांकि तव्हां त सभु सत्संगी आहियो, हा न। मूंखे लॻे थो तव्हां त सभु इन बुराइनि खां ई दूरि हूंदव, माताऊं भेनरूं सभु, हा न। कोई तव्हां में त न हूंदो। अलाए 2 भाउर खिलनि था, मां हिन जो अर्थ नथो सम्झां। ख़ुशीअ में था खिलो, अलाए कोई अञा अगरि अहिड़ी आदतियूं बाक़ी आहिनि त सावधान थी वञो। ईअं न सोचो कि मां त दरबार वेंदो आहियां, मां त सत्संग ॿुधंदो आहियां त मूंखे त सभु माफ़ु आहे। अगरि पुलिस ग़लति कमु करे त उन ते दुगनो अपराध क़ाइमु थींदो आहे। यादि रखिजो। कंहिंखे पतो न आहे कि हिते खॾो आहे, किरी पियो त एतिरो उनजे मथां दोष न आहे, पर तव्हांखे ख़बर आहे साम्हूं खूह आहे खोटल, ऐं वञी किरी पओ त माण्हू चवंदा आहिनि अखियुनि वारो थी थो किरे। सत्संगी माण्हू अखियुनि वारो थींदो आहे, बिना सत्संगी त अंधो थींदो आहे माण्हू। ज्ञान रूपी नेत्र कोन्हनि उन्हनि खे। त मां त वरी बि तव्हांजा कोई इष्ट मित्र हुजनि, यार हुजनि, दोस्त हुजनि, हथ जोड़े करे प्रार्थना थो कयां त भाई दया कयो, इन बुराई जो त्याग कयो। हिन महिल ई वेठे वेठे अगरि तव्हां त्याग कंदव, भॻवान जी वाणी आहे कि अगरि तूं कोई करोड़ जन्म बि पाप कया आहिनि पर अॻिते न कंदे, मुंहिंजी शरण वठंदे, भॼन कंदे, त मां तुंहिंजा सभु अपराध क्षमा कंदो।
गीता में भगवान चवनि था अपि चेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो ही सह क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्व शांति निगच्छति कौन्तेय प्रति जानी ही न मे भक्त प्रणश्यति। ध्यान ॾेई ॿुधिजो, भगवान चवनि था अगर कोई पहिरें नंबर जो धरती जो पापी हुजे, दुराचारी यानी वॾो महापापी, पर उहो भी अगर प्रण करे, निश्चय करे, पक्को इरादो करे, पक्को इरादो, ये न मां सुबुह जो सवेल उथंदुमि पोइ वरी अलार्म बंदि करे सुम्ही पियो 10 ताईं, अहिड़ो इरादो न, पक्को इरादो। रघुकुल रीत सदा चलाई प्राण जाए पर वचन न जाए, अहिड़ो इरादो करे त उन जा 1 न 100 न लख न करोड़ न अरब न खरब न अनंत पाप भी हुजनि, भगवान चवनि था मां उन जा क्षमा कंदो आहियां। कंहिंजा जेको पक्को इरादो कंदो आहे हाणे त मां भॼन कंदुमि, हाणे त मां भक्ति कंदुमि, भुली करे भी कोई पाप न कंदुमि। भगवान चवनि था हे अर्जुन उहो ओॾी महिल ई साधु बणिजी वियो। शब्दनि में ध्यानु त ॾियो, अरे साधु कीअं बणिजी वियो? हा हा, छो जो पक्को इरादो कई, अञा त हिकिड़ी माला न सटकाई अथई, अञा कोई तिलक न लगायो अथई, कर्म कांड न कयो अथई, कुझु वीचारो उथियो वेठो न आहे, लेकिन पक्को इरादो कई कि जेतिरो भी जीवन बचियो आहे मां भॼन कंदुमि, साधु बणिजी वियो। कोई दुनिया में यूनिवर्सिटी आहे, कोई कॉलेज आहे, स्कूल आहे कि तव्हां पक्को इरादो कयो मां 8 घंटा पढ़ाई कंदुमि ऐं तव्हांखे डॉक्टर बणाए छॾे, तव्हांखे इंजीनियर बणाए छॾे, पर हा ही यूनिवर्सिटी असांजे श्री कृष्ण जी आहे, करुणा यूनिवर्सिटी। हा हा, भगवान चवनि था तूं बसि इरादो कर मां भॼन कंदुमि, कॾहिं बि कंहिंखे ॾुखाईंदुमि न, पाप न कंदुमि, तूं ओॾी महिल ई साधु बणिजी वए प्यारा। केॾी अद्भुत ॻाल्हि आहे, ॿुधायो न भाई, छा मिलंदो उनखे? भगवान चवनि था शश्व शांति निगच्छति, जेकी शांति मूंखे आहे न, आनंद आहे, उहो मां उनखे ॾींदो आहियां। हा हा हा, चओ हरि राम। अॼु खां प्रण कयो त भुली करे भी कोई पाप अपराध असां न कंदासीं, असां त भगवान जो भॼन कंदासीं। सुबुह जो उथी करे जेको भॼन कंदा आहियूं त सॼो ॾींहुं हलंदो आहे, सुबुह जो उथी करे ॿियो कुझु कमु न कंदा कयो, भॼन कंदा कयो, हा न, कोई ज़रूरी कमु भी हुजे त कमु कंदे कंदे भी भॼन कंदा कयो। वॾा चवंदा आहिनि सुबुह जो चङी तरह शुद्ध घीअ में भोजन कयो न, 10 बजे खनि सुबुह जो नाश्तो जेको भी कंदा आहियो त पोइ तव्हां सॼो ॾींहुं भी न खाईंदो, तव्हांखे बल रहंदो, हा न। इन तरह सां सुबुह जो उथी कलाक खनि तव्हां भॼन कंदव न, पोइ सॼो ॾींहुं उहो भॼन तव्हां सां गॾु हलंदो, तव्हांखे बल ॾींदो, तव्हांखे प्रभुअ जी यादि ॾींदो। इन करे असांजा संत कंवरराम साहिब जन उहे ॻाईंदा हुआ, छा ॻाईंदा हुआ? राम सुमर पर भात मेरे मन, 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 राम सुमर राजा राम सुमर, उठिए प्राणी जप ज गोविंद के, उठिए प्राणी जप ये गोविंद के, उठिए प्राणी जप ज साहिब के, उठिए प्राणी जप जी साहिब के, अमृत वाणी वाक मेरे मन, 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 ओ मेरे मन मेरे मन मेरे मन मेरे मन, मेरे मन मेरे मन मेरे मन
सिमर प्रभात मेरे मन। राम सिमर प्रभात मेरे मन। राम सिमर राजा राम सिमर। बणजारो थी जग में आए। बणजारो थी जग में आए। वणजारो यानी प्यारा वापारी थी आयो आहे। वणज वापार वापार सोचे समझी कजा। ॿाहिरें व्यापार में त असां रुपयो बि नुक़सान न करणु चाहींदा आहियूं। ॾाढो चौकन्नो हलंदा आहियूं, लेकिन कमाल आहे। असली वापार जेको सच वापार करहूं वापारी दरगह निभे खेप तुम्हारी। कि हिकु हिकु सांस ॾेई करे अनमोल भगवान जो नाम खणी वञिणो आहे, उन में हारजी आसीं। अरे जेतिरी सांस आहे 21,600 सांस असां 24 घंटे में खणंदा आहियूं, या 24,000, ओतिरो बि असां नाम नथा जपियूं त असां कहिड़ा व्यापारी थियासीं। मज़ो त तॾहिं आहे कि 24,000 जी जॻह ते कम से कम 48,000 त नाम खणूं। हाँ, लख त खणूं। चओ हरे राम। अरे भाई असां त वॾो नुक़सान था कयूं, हुनजी कोई चिंता ई कोन्हे। हरे राम। हा वणजारो थी जग में आए। वणजारो थी जग में आए। समझी निभाए जा साथ मेरे मन। निभाए जा साथ मेरे मन। समझी निभाए जा साथ मेरे मन। निभाए जाए साथ मेरे मन। नाम जपी जे बिल मन कीजे। बिल मन कीजे। राम हे राम। राम जपी जे बिल मन कीजे। ओ राम जपी जे बिल मन कीजे। समझी निभाए जा साथ मेरे मन। समझी निभाए जाए साथ मेरे मन। ओ राम सिमर प्रभात मेरे मन। ओ राम सिमर प्रभात मेरे मन। राम सिमर राजा राम सिमर। राम सिमर राजा राम सिमर। राम सिमर राजा राम सिमर। बोलो सियावर रामचंद्र की। हरे राम हरे कृष्ण। तो याद रखजो भाई, असांजा ॾिसो केॾा भाग। अॼु असांजे दरबार साहिब दादा JP वासवानी जन, उन्हनि मां बि असांजे प्यारनि प्रभुअ जे सतगुरनि जे दुलारनि हाज़िरी लॻाई आहे। त हिकु बार ज़ोरदार करतल ध्वनि सां अभिनंदन कयो। इहे तव्हांजी ताड़ियूं बि हार आहिनि। काॾे वेंदो हिकु हार वठणु, तेसि ताईं त कलाकु लॻी वेंदो। चङी तरह ताड़ियूं वॼायो न, कंजूसी था कयो। हा वाह वाह। असां ते बि आशीर्वाद रहे दादा जन जी, उन्हनि जे परिवार जी, उन्हनि जे सत्संगनि जी, सेवकनि जी, दासनि दासियुनि जी। असांखे बि नाम मिले, भक्ति मिले, सदा आशीर्वाद मिले। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। नथा चओ न, चओ गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। अलाए छो हिते टैक्स लॻंदी आहे छा भला इंदौर में? हाँ
भाई ॾिसो हिकु हंधि असां धुनी पिया लॻायूं, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, अरे राधा 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 नंदलाल बोलो, राधा 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 नंदलाल बोलो, अरे गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो। सभु ॼणा ॻाइनि पिया बढ़िया। हिकिड़ी साई वगे वारी माता वेठी, उहा ॻाए न पई, उहा बसि चए पई बोलो बोलो। मां चयमि बोलो बोलो अम्मा, गोविंद त बोलो। चई न बोलो। मां गोपाल बोलो, चई बोलो। न गोविंद चए, न गोपाल, न राधा। मां चयोमांसि अम्मा वैल थी करे तूं भॻवान जो नालो छो न थी खणे? त अम्मा चवणु लॻी तूं पंहिंजी धुनी लॻाए, तोखे ख़बर आहे छा असांजे घर जी ॻाल्हि? मां घर जी ॻाल्हि हिन में काॾों आई? चई गोविंद मुंहिंजे मुड़ुस जो नालो आहे। मां चयमि पोइ? चई इन करे नथी चवां, मां गोपाल बि कंहिंजो नालो हूंदो। चई पोइ हिते कारी टोपी वारो न वेठो आहे, उहो त मुंहिंजो सहुरो आहे गोपाल दास। मैं राधा, चई पीले वॻे वारी जेकी अम्मा वेठी आहे उहा ई मुंहिंजी ससु आहे, राधा बाई नालो अथसि। मैं घर में तव्हां ससु सहुरा हूंदा, असां तव्हांजे पतीअ जो न परम पतीअ जो नालो था खणूं, तव्हांजे पतीअ जो बि जेको पति लॻे। हा, जीवात्मा जो पति त परमात्मा आहे। हा, इन में लज शर्म न कयो, हा न। तॾहिं उहा माता जेकी हुई साए वगे वारी, उहा धुनी लॻाइण। तव्हां न माता, तव्हां पाण खे न सम्झो, ॿिए शहर जी ॻाल्हि आहे, ॿी माता हुई उहा, हा न। त उहा पोइ वरी धुनी लॻाइण लॻी, बढ़िया कीर्तन करणु लॻी। तव्हां बि लॻायो ॾिसूं। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, हरे राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोपाल बोलो, हे गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा 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 नंदलाल बोलो बोलो, राधा 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 नंदलाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, हरे राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोपाल बोलो। यही नाम मुख में हो हरदम हमारे, यही नाम मुख में है हरदम हमारे, यही नाम मुख में हो हरदम हमारे, यही नाम मुख में हो हरदम हमारे, हरे कृष्ण गोविंद मोहन मुरारे, 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 आहा गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, हरे राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, बोलो राधे 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 राधे, जय जय श्री राम। समय थी वियो आहे, 5 मिंट आहिनि अञा, 5 मिंट समय, 11:30 ताईं। अचो झूलेलाल साईं खे यादि कयूं, जंहिंजे वरुण महाराज असांजा भॻवानु वरुण देव, जंहिंजे सदके असांखे हे 40 ॾींहं मौज सत्संग कीर्तन भक्तीअ जो असांखे अवसर थो मिले। ॾाढो सुहिणो भॼन, हे सिंध जी यादि करण वारो। सिंध में जेको वरुण भॻवान जो स्थान आहे, उन में जेकी सुंदरता आहे, जेकी प्राकृतिक छटा आहे, जेको उतो जो वातावरण आहे, जेकी उते भक्ति आहे, जेकी उते पूजा आहे, जेको कलरव आहे, जेके बाग बगीचा आहिनि, जेको सौंदर्य आहे, उन जो वर्णन हिन भॼन में आहे। हे यूट्यूब ते इहो भॼन तव्हांखे मिलंदो, बाबा भगत राम साहिब जन ॻायो। आयो लाल सभई चओ झूलेलाल, हाजुर लाल दरिया ते तुंहिंजी अछी गुल जारी वावा, तुंहिंजी मुंहं मोचारी वावा, तुंहिंजी भली गुल जारी वावा, बाबा हाजुर लाल दरिया ते, हाजुर लाल दरिया ते तुंहिंजी अछी गुल
गुलदारी वाह, तुझी भली गुलदारी वाह, हाज़िर लाल दरिया ते, हाज़िर लाल दरिया ते, हाज़िर लाल दरिया ते, तुझी अच्छी गुलजारी वाह, तुझी भली गुलजारी वाह, तुझी मुँह मोचारी वाह, बाबा हाज़िर लाल दरिया ते, हाज़िर लाल दरिया ते, तुझी अच्छी गुलदारी वाह, तुझी भली गुलदारी वाह, तुझी मुँह मोजारी वाह, हाज़िर लाल दरिया ते। आहा कुबो जो कीमत भरियो, कुबो जो कीमत भरियो, जंहिंखे चिट चौधारी वाह वाह, जंहिंखे चिट चौधारी वाह वाह, बाबा हाज़िर लाल दरिया ते, हाज़िर लाल दरिया ते, तुझी अच्छी गुलदारी वाह, ओ तुझी भली गुलदारी वाह, ओ तुझी मुँह मोचारी वाह, हाज़िर लाल दरिया ते। हरि बोल। कबूतर कीमत भरिया, कबूतर कीमत भरिया, बोली बोली मोचारी वाह वाह, बोली बोली मोचारी वाह, बाबा हाज़िर लाल दरिया ते, हाज़िर लाल दरिया ते, तुझी अच्छी गुलदारी वाह, ओ तुझी भली गुलदारी वाह, तुझी मुँह मोचारी वाह, हाज़िर लाल दरिया ते। सिरिया जे सावाथिया, सिरिया जे सावाथिया, लावा लुडन चौधारी वाह वाह, लावा लुडन चौधारी वाह, बाबा हाज़िर लाल दरिया ते, वाहन वसनी बेझड़ा, वाहन वसनी बेझड़ा तंहिंखे, ओ जेके वहन चौधारी वाह वाह, जेके वहन चौधारी वाह, बाबा हाज़िर लाल दरिया ते, हाज़िर लाल दरिया ते, तुझी अच्छी गुलदारी वाह, ओ तुझी मुँह मोचारी वाह, तुझी भली गुलदारी वाह, बाबा हाज़िर लाल दरिया ते। नवल भगत जी वेनती, नित करे निजारी वाह वाह, नित करे निजारी वाह वाह, बाबा हाज़िर लाल दरिया ते, हाज़िर लाल दरिया ते, तुझी अच्छी गुलदारी वाह, ओ तुझी भली गुलदारी वाह, ओ मुँह मोजारी वाह, हाज़िर लाल दरिया ते, बाबा हाज़िर लाल दरिया ते, ओ साईं हाज़िर लाल दरिया ते। अचो ऐं सतगुरनि खे बि असां यादि कयूं, सतगुरनि जे लाइ छा चवंदासीं, ओ दिल सतगुर सतगुर पई करे, सतगुर पई करे, ओ बाबा मगन दास मन में वसे, बाबा मगन दास मन में वसे, बाबा दिलड़ी मुंहिंजी व्याखसे, दिलड़ी मुंहिंजी व्याखसे, दिल सतगुर सतगुर पई करे, दिल
सतगुरु भई करे ओ मत वारी वंजा बलिहारी वंजा बलिहारी वंजा ओ मत वारी वंजा बलिहारी वंजा ओ लखे वारी वंजा करोड़े हारी वंजा मत वारी वंजा बलिहारी वंजा ओ लखे वारी वंजा बलिहारी वंजा नौ साईं जो आ मिठो नाम साईं जो आ मिठो हरे नौ धनी जो आ मिठो नाम साईं जो आ मिठो चवंदे दिल पई ठरे चवंदे दिल पई ठरे चवंदे दिल पई ठरे चवंदे ही दिल पई ठरे ओ दिल सतगुरु करे दिल सतगुरु पई करे ओ दिल सतगुरु पई करे दिल सतगुरु पई करे ओ मत वारी वंजा बलिहारी वंजा लखे वारी वंजा करोड़े वारी वंजा वारी वंजा बलिहारी वंजा लखे वारी वंजा बलिहारी वंजा केर दिए साईं मुंहिंजो मस्ता अरे बाबा मुंहिंजो मस्ता जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा जेको साईं जो दीवानो आए नची त ॾेखारे साईं जो दीवानो नची त ॾेखारे जेको बाबल जो दीवानो आहे नची त ॾेखारे जेको बाबर जो दीवानो आहे नची त ॾेखारे जेको नथो नची सघे जस्ट लाइक मी जेको नथो नची सघे उहो ताड़ी त वॼाए जेको नथो नची सघे उहो ताड़ी त वॼाए जेको नथो नची सघे भला ताड़ी ही वॼाए जेको नथो नची सघे उहो ताड़ी त वॼाए जेको साईं जो जेको साईं जो दीवानो आहे नची त ॾेखारे जेको साईं जो दीवानो आहे नची त ॾेखारे जय जय साईं मखन दास सभई चो जय जय बाबा मोहन दास जय जय साईं मखन दास सभई चो जय जय बाबा मखन दास जय जय बाबा मखन दास सभई चो जय जय बाबा मोहन दास जय जय साईं मोहन दास सभई चो जय जय बाबा मोहन दास जेको बाबा जो दीवानो आहे नची त ॾेखारे जेको बाबा जो दीवानो आहे नची त ॾेखारे साईं जो दीवानो आहे नची त ॾेखारे जेको साईं जो दीवानो आहे नची त ॾेखारे सतगुरु भई करे दिल सतगुरु भई करे ओ दिल सतगुरु भई करे दिल सतगुरु भई करे ओ मुंहिंजो गुरु त पीरन जो पीरवा मुंहिंजो गुरु त पीरन जो पीरवा संगत त खंडवे खीरवा संगत खंडवे खीरवा बाराही महीना मौज मचे बाराही महीना मौज मचे साईं धरते बाबल धरते राधे गोविंद गोपाल बजोरे मन सावरे सलोने नंदलाल आह राधे गोविंद गोपाल बजोरे मन सावरे सलोने नंदलाल जैसी हूँ दास जन तारा जैसी हूँ दास जन तारा जैसी नाम जपींदा तुझा प्यारा जैसी नाम जपींदा तुझा प्यारा हो जी हो जी हो जी हो जी हो ओ जैसी हूँ दास जन तारा जैसी हूँ दास जन तारा जैसी नाम जपींदा तुझा प्यारा तेरी नाम जपींदा तुझा प्यारा हलो
हलु फेर बरे गुरु धरते गुरु धरते घर घर में जनी तस्वीर घर घर में तस्वीरा सबजी बनाई तकदीर सबजी बनाई तकदीरा हो जी हो जी हो हो जी हो घर घर में जनी तस्वीर सबजी बनाई तकदीरा हलो तहलू पेड़ा बरे हलु तहलु पेड़ा बरे गुरु धरते साईं धरते गुरु धरते राधे गोविंद गोपाल बजोरे मन सावरे सरोरे नंदलाल ओ राधे गोविंद वंदलाल सरोरे नंदलाल आहा झूले लाल लाल आयो लाल आयो लाल आयो लाल आयो लाल आयो लाल झूले लाल आयो लाल आयो लाल जिंद पीरो डेरो लाल लाल साईं डेरो लाल जिंद पीरो डेरो लाल लाल साईं डेरो लाल बल्ले वारो झूले लाल लाल साईं डेरो लाल राणे वारो झूले लाल लाल साईं डेरो लाल अंदर वारो झूले लाल लाल साईं डेरो लाल ठाणे वारो झूले लाल लाल साईं डेरो लाल सेसा वारो झूले लाल लाल साईं डेरो लाल राणे वारो झूले लाल लाल साईं डेरो लाल सिंध वारो झूले लाल लाल साईं डेरो लाल हिंद वारो झूले लाल लाल साईं डेरो लाल सब जो प्यारो झूले लाल लाल साईं डेरो लाल सब खां न्यारो झूले लाल लाल साईं डेरो लाल झूले झूले तमंजो झूले लाल आयो लाल लाल झूले ओ झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले ओ लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल राधे 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 बोलो वृंदावन बिहारी लाल की जय श्याम सुंदर भगवान की की जय जगत गुरु श्री चंद्र भगवान मान की जय सतगुरु बाबा मंगनदास साहिब की आयो लाल सबई चौ झूलेलाल सर्व साध संगत जी अरदास जिन प्रेम सां वेही सत्संग कीर्तन श्रवण कयो जिन धन जी सेवा कई आहे प्रभु तिन जे धन में खूब समृद्धि ॾिजो जंहिं सिक प्रेम सां तव्हांजो सत्संग ॿुधो आहे उनजे मन खे प्रेम भक्ति शांतीअ जो दान बख़्शो विश्व जो कल्याण सब जो भलो जय श्री कृष्ण।